मुझे हिकिड़ो उस्ताद आहे सैयद कासिम अली शाह। उन जॾहिं जवानीअ जे अंदरि हिकु वॾो इदारो 1500-2000 शागिर्द पढ़ाइणु शुरू कया त बीमार रहणु लॻो ऐं जॾहिं हू बीमार रहणु लॻो त मुख़्तलिफ़ डॉक्टर्स खे विज़िट करणु लॻो। पोइ हुन भेरे हिकु वाक़ियो ॿुधायो त मां हिकु डॉक्टर वटि वियुमि ऐं हुन डॉक्टर मूंखे प्रिस्क्रिप्शन लिखी ॾिनी। प्रिस्क्रिप्शन लिखण खां बाद डॉक्टर सेठ त शाह साहब तव्हां वटि ॿ ऑप्शन्स आहिनि। हिकिड़ो ऑप्शन इहो कमु घटि करे छॾियो, तव्हांजी तबियत सही थी वेंदी, या फिर हौसलो वधायो, कमु नंढा थी वेंदा। मां सम्झंदो आहियां जेकॾहिं कंहिं इंसान जे अंदरि हौसलो हुजे, विल हुजे, विश हुजे, उनजे अंदरि डिज़ायर हुजे, स्ट्रॉन्ग डिज़ायर हुजे त हीअ सभु कुझु मैनेज करणु आसान आहे। ऐं इन सां गॾोगॾु ॿियो मैनेजमेंट स्किल्स जे करे इंसान वटि आहिनि। इंसान टीम बिल्डिंग ॼाणे थो, इंसान इहो ॼाणे थो त प्लानिंग कीअं थींदी ऐं उनखां अलावा ॿियनि ते यकीन कहिड़े तरीक़े सां कबो ऐं बहितर लीडर्स मैनेजर्स कहिड़े तरीक़े सां पैदा कबा ऐं हू काफ़ी सारा कम आउटसोर्स करणु ॼाणे थो, माण्हुनि ते यकीन करणु ॼाणे थो। त बशा दुनिया में अहिड़ा मिसाल बि मौजूदु आहिनि जेके हिकु ई वक़्तु घर में वेही करे बि 200 इदारा मैनेज कनि था। लाड़काणे खे